दादू पुलिस जी अहम कामयाबी बदनाम लोहारी खानू शाहानी साथी समेत सरेंडर करे छॾियो। दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। एसएसपी दादू कैप्टन रिटायर्ड अमीर साउद मक्सी जी अगवाणी में हेठि ज़िले में गुज़िरियल कुछ ॾींहनि खां ॾोहारनि ख़िलाफ़ जारी पुलिस ऑपरेशन जे नतीजे में इलाइक़े जे ॿिनि राहज़न ॾोहारनि पाण खे पुलिस हवाले करे छॾियो। 50 खां वधीक केसनि में ॾोहारी मुलविस खान उर्फ खानू शाहानी हथियार फिटा करे पंहिंजे साथी ॾोहारी नादिर ख़ुश्क समेत सीआई इंचार्ज इंस्पेक्टर बेनज़ीर जमाली अॻियां गिरफ़्तारी पेश करे छॾी। खान उर्फ खानू शाहानी ख़िलाफ़ दादू ऐं नौशर फिरोज़ जे मुख़्तलिफ़ थाणनि में क़त्ल धाड़नि मोटरसाइकिल फुर पुलिस मुक़ाबला ॿियनि ॾोहनि जा 58 केस दाख़िल थियल हुआ ऐं पुलिस खे घुर्बल हुयो। साॻे वक़्तु पेश थींदड़ ॾोहारी नादिर ख़ुश्क बि चोरी फुर ऐं पुलिस मुक़ाबले जे 6 केसनि में इश्तिहारी हो। उन मौक़े ते सीआई इंचार्ज इंस्पेक्टर बेनज़ीर जमाली चयो त एसएसपी दादू जी अगवाणी में पुलिस जो अमन दुश्मन ॾोहारनि ख़िलाफ़ भरपूर ऑपरेशन जारी आहे। ॾोहारनि लाइ पैगाम आहे त पाण खे कानून जे हवाले कनि त पुलिस खेनि कानूनी मदद पिणु कंदी। ॿी सूरत में ॾोहारनि ऐं कानून जी रिट खे चैलेंज कंदड़नि ख़िलाफ़ सख़्तीअ सां निमटियो वेंदो।